नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अमनाबाद में पोरियत मोहम्मद सुलेमान कल्होई कैंसर जे मर्ज़ में मुब्तला हुअण सबबि बिस्तरे भेड़ो थियल आहे। हिन बस वारनि खां ॿाहिरि जी अपील कई आहे। रिपोर्ट कर रहा है शफ़क़त जरवार। सिंध जे मदनी वसीलनि सां मालामाल बदी ज़िले अमनाबाद जो ग़रीब पोरियत कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुअण करे पंहिंजी ज़िंदगीअ जा बचियल ॾींहं खट ते गुज़ारण लॻो। हिकु ग़रीब जो इलाज ॻरो ख़र्च संदुसी घर जी चुल्ह विसाए छॾी, पर सिहत में को सुधारो न अची सघियो। ॻोठ चनेसर कलोई जो रवासी मोहम्मद सुलेमान कलोई गुरबती लकीरनि खे लताणींदे बदीन हेल्थ में DHO खे अहिड़ी दरख़्वास्त पिणु कई, पर हुन इहो चई मोटाए छॾियो त असां वटि ख़ज़ाना ख़ाली आहिनि। 3 साल खां वठी मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे ऐं जो काफ़ी तरह सां इलाज करायो, घर में का शइ कोन छॾी आहे। अलो तलो खपाए छॾियोसीं ऐं हुनजे बावजूद बि जेको सो इहो मर्ज़ वधंदो वञे पियो। उन हवाले सां जेको सो असांजी अपील आहे हुकूमत खे जेको हिन ग़रीब जी मदद कई वञे, जीअं त हिन जी ज़िंदगी अॻिते बचे। असां ग़रीब पोरियत कराची जे अस्पतालनि ताईं दरबदर थिया आहियूं, पर को बि मालिकी करण वारो न आहे। असां DHO बदीन खे पिणु अहिड़ी दरख़्वास्त कई, पर हुन इहो चई मोटाए छॾियो त असां वटि ख़ज़ाना ख़ाली आहे। ही मुंहिंजो चाचो आहे, हिन खे काफ़ी टाइम खां बीमारी में मुब्तला आहे। हिन जो केर बि साकार नथो करे सघे। बराए कराम असां ग़रीब अपील था करियूं त हिन ग़रीब जी माली मदद कयूं। तमामु ग़रीब आहियां, जेको न मुंहिंजो पीउ आहे न माउ जी मर्ज़ में आउं मुब्तला आहियां, जो मुंहिंजे नंढड़ा बचा आहिनि। बराए महिरबानी मूं ग़रीब जी मदद कई वञे। ही उन ओसीड़े में आहे, हिन जदीद दौर में किथां सेहतमंद थी पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजनि बच्चनि सां गॾु ख़ुशि थी गुज़ारियां। कैमरा टीम सां गॾु शफ़क़त जरवार, आवाज़ TV न्यूज़ अमनाबाद।